अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सीरियल सुजाग न्यूज़ वन नया वज़ीर नवाबशाह ख़बर शामिल कयूं था। फयाज़ हुसैन ज़रदारी जी नवाबशाह लॻ ॻोठ शहीद गुलाम हुसैन वरण में बिजली जूं तारूं ऐं थंभा ज़मीन ते किरियल बार बार शिकायत करण बावजूदि वापडामलो न पहुतो। आबादी वारे ज़मीन में थंभा किरियल आहिनि, असांखे शदीद ख़तरो आहे। अचण वञण वारे रस्तनि ते थंभा ऐं बिजली जूं तारूं किरियल आहिनि। केतिरे टाइम खां काज़ी अहमद वापडा वारनि खे शिकायत कंदा पिया अचूं, पर वापडामलो बिल्कुलु ख़ामोश बणियल आहे। रहवासियुनि अपील कंदे चयो त महिरबानी करे असांजे ज़मीन ऐं अच वञण वारनि रस्तनि ते किरियल बिजली जूं तारूं ऐं थंभा मथे कया वञनि, जीअं कंहिं नुक़सान खां बची सघिजे। वापडामले खे हरकत में अचणु घुर्जे जीअं उहो मसइलो हल थी सघे, न त ॿी सूरत में कंहिं बि नुक़सान जी ज़िम्मेवार काज़ी अहमद वापडा इंतज़ामिया हूंदी, जेका शिकायतुनि बावजूदि बि अज़ालो नथी करे। सुजाग न्यूज़ वन में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनी अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सुजाग न्यूज़ वन।